नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त तव्हांखे सिजावल मां ख़बर ईंदानि। सिजावल में चाह माण्हू विड़ाए छॾिया। होटल ते वेठल 3 धुरनि विच में चाह देर सां मिलण ते जहिड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में 26 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो हो, जंहिं में भटिन जो साथ ॾियण लाइ माछी बिरादरी जा माण्हू बि झगड़े में शामिल थी विया, जहिड़े दौरान कुआड़ियुनि लठनि सिरनि ऐं लोही सरियनि जे आज़ादाणे इस्तेमाल सबब 26 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में भट्टी बिरादरी जा अब्दुल गफूर भट्टी, फयाज़, रफ़ीक, सलीम, हाजी मोहम्मद, मोहम्मद हसन, शफी मोहम्मद, दोस्त अली ऐं सालिह भट्टी शामिल आहिनि। ॿियनि ज़ख़्मियुनि में कबूल शाह, आशिक शाह, इशफाक शाह, दादा शाह, इमरान, दोस्त अली माछी ऐं खैर बख्श माछी समेत 26 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो त उते बि धुरनि विच में झेड़ो शुरू थी वियो, जंहिं खां पोइ पुलिस पहुची सूरत-ए-हाल ते ज़ाब्तो आंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।